चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा आम चूंडुनि जी तारीख़ बाबत सदर जे ख़त जो जवाब ॾेई छॾियो आहे। इलेक्शन एक्ट तरमीम खां पोइ इलेक्शन कमीशन खे चूंडनि जी तारीख़ ॾियण जो अख़्तियार आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो सदर खे जवाबी ख़त। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा सदर खे लिखियल जवाबी ख़त में चयो आहे त इलेक्शन एक्ट जे सेक्शन 57 में 26 जून ते तरमीम कई वई आहे। तरमीम बाद इलेक्शन कमीशन खे तारीख़ ॾियण जो अख़्तियार आहे। आइन जे आर्टिकल 48(5) खे आर्टिकल 58(2) सां गॾु पढ़ियो वञे। ख़त में चयो वियो त वज़ीर आज़म जी सिफ़ारिश ते असेंबली टोड़ी वञे त कमीशन खे आम चूंडनि जी तारीख़ ॾियण जो अख़्तियार आहे। गुज़िरियल ॾींहुं सदर आरिफ अलवी मुल्क में आम चूंडनि जी तारीख़ तय करण लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखी मुलाक़ात जी दावत ॾिनी हुई। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा आम चूंडुनि जी तारीख़ बाबति सदर जे ख़त जो जवाब ॾेई छॾियो आहे। इलेक्शन एक्ट तरमीम खां पोइ इलेक्शन कमीशन खे चूंडुनि जी तारीख़ ॾियण जो अख़्तियार आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सदर खे जवाबी ख़त में इहो ॼाणायो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सुल्तान सिकंदर राजा सदर खे लिखियल जवाबी ख़त में चयो आहे त इलेक्शन एक्ट जे सेक्शन 57 में 26 जून ते तरमीम कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच। जी कुर्बान। जी बिल्कुल, सदर डॉक्टर आरिफ अलवी जे ख़त जे जवाब में चीफ इलेक्शन कमीशन सिकंदर सुल्तान राजा सदर के जवाबी ख़त जारी किया है। ख़त बिन सुफ़न से ॿधल है, जैमें वाज़े तौर ते जो मौक़ूफ़ अख़्तियार किया वियो आहे उहो इहो आहे त सदर वटि हाणे चूंडुनि जी तारीख़ जो तयन कर या मुक़रर करण जा अख़्तियार नाहिनि रहिया। इहो ॼाणायो आहे चीफ इलेक्शन कमीशन सिकंदर सुल्तान राजा पंहिंजे जवाबी ख़त में। ॿिन सुफ़न ते ॿधल जेको तफ़सीली जवाब ॾिनो वियो आहे उन में इहो ॼाणायो वियो आहे त ताज़ो इलेक्शन कमीशन इलेक्शन एक्ट में तरमीम थी आहे, जेतोणीक उन खां अॻु में जेको तारीख़ जो तयन या इलेक्शन कमीशन जी मुशावरत खां पोइ सदर वटि हुया, पर जेका ताज़ी तरमीम थी आहे उन खां पोइ सदर जा ही अख़्तियार ख़तमु कया विया आहिनि ऐं हाणे इलेक्शन जी तारीख़ जो तयन जा अख़्तियार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे आहिनि। इन ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त नई आदमशुमारी जी मंज़ूरी ॾिनी वई आहे ऐं इलेक्शन कमीशन पाकिस्तान इन हवाले सां जेके साफ़ शफ़ाफ़ चूंडूं कराइण ऐं आवाम खे जेको वोट जो हक़ ॾियण जे हवाले सां नई तकबंदियुनि जो अमल बि शुरू कयो आहे ऐं उन सां गॾो गॾु सियासी जमातनि सां मुशावरत जो अमल बि शुरू कयो वियो आहे त जीअं आम चूंडूं साफ़ ऐं शफ़ाफ़ बणाइण लाइ उन्हनि जो आउटपुट हासिलु करे सघिजे, उनजी तजवीज़ूं राया हासिलु करे सघजनि, इहो बि अमल शुरू कयो वियो आहे। ख़त में ॼाणायो वियो आहे त इलेक्शन कमीशन सदर जे उहिदे खे इज़त एहतराम सां ॾिसे थी, उनखे उनजे हवाले सां उनखे इज़त आहे ऐं उनखे चीफ इलेक्शन कमीशन खे सदर सां मुलाक़ात करणी, उन वटि वञण में कोई एतिराज़ बि न आहे। पर हाणे जेकॾहिं इन हवाले सां जेको तरमीम या इलेक्शन जी तारीख़ जे हवाले सां मुलाक़ात जी ॻाल्हि आहे त तरमीम खां पोइ हाणे इन हवाले सां इन लाॻापियल जेके मामले जे हवाले सां मुलाक़ात जी का ज़रूरत न आहे। तव्हांजी वॾी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ।